इन करे सूत जी महाराजन चवनि था त हे शौनक जी, हे ऋषियो, करोड़नि जन्मनि जा पुण्य जॾहिं इकट्ठा थींदा आहिनि, करोड़नि जन्मनि जा, तॾहिं वञी श्री हरिअ जी कथा मिलंदी आहे। ऐं करोड़नि जन्मनि खां, करोड़ त चवण में था अचनि, पतो न आहे अरब खरब शंख नील जन्म थिया हुजनि असांजा, छो जो संसार जो भी कोई डेट ऑफ बर्थ कोन्हे कि सेंस कॾहिं खां थो हले संसार। हिकु कल्प जी तारीख़ तव्हां कढी था सघो त हेतिरा करोड़ साल थिया, पर उन खां पहिरियों वरी महाप्रलय खां पहिरियों कोई डेट ऑफ बर्थ कोन्हे संसार जी। थितवार ना जोगी जाने, योगिन खे भी पतो ना है, रुत माह ना कोई, केड़ी ऋतु हुई, केड़ो महीनो हुयो, कुछ पतो ना है। त केर जाने, जा करता सिरठी को साजे, जै करता संसार जी रचना कई आ, आपे जाने सोई, वो पाण ही जाने। गुरु नानक देव महाराजन जपजी साहब में था चवनि त तॾहिं वञी करे असांखे भगवत कथा जो अमृत मिलंदो आहे। अपीवत ही निर्वाण भया, कनन सां अमृत पीतो ऐं मुक्ति अची वई, आनंद अची वियो, जीते जी मुक्ति थी वई। चऊं हरे राम हरे कृष्ण